पाण ॿियो टाइम सां गॾु आउं ग़ुलाम हुसैन ख्वाजा। असां अॼु मौजूदु आहियूं मकली जिमखाना में, जिते ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे हवाले खां तस्वीर नुमाइश कई वई आहे। हिन तस्वीर नुमाइश खे मशहूरु फ़ोटोग्राफ़र आगा फ़ेरोज़ अरेंज कयो आहे। ही उहे तस्वीरूं आहिनि जेके बेनज़ीर भुट्टो जे ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे हवाले खां तमामु अहम सम्झियो वञनि थियूं। ही 40 सालनि जी तारीख़ आहे जेके तस्वीर ही पाकिस्तान पीपल पार्टी ऐं भुट्टो ख़ानदान जी 40 सालनि जी तारीख़ आहे, जंहिंजे हवाले खां तस्वीरुनि जो डिस्प्ले कयो वियो आहे। असां हिते ॻाल्हि ॿोल कंदासीं आगा फ़ेरोज़ सां। जी आगा साहब, आप ये बताएं कि आपने ये फ़ोटोग्राफरी का जो आपने प्रोफेशन के कब शुरू किया आपने? सर ये 73 में मैं अखबार में काम करता, मसावत अखबार में काम सीख रहा था। उस ज़माने से मुझे शौक़ था कि भुट्टो साहब की लाइफ स्टोरी पे एक हिस्ट्री बनाऊं, ख्वाहिश था। लेकिन ये ख्वाहिश उस वक्त मेरे दिल में और घर बना चुकी जब भुट्टो साहब को सज़ाए मौत का फ़ैसला सुनाया गया अदालत में। भुट्टो साहब ने उस वक्त एक फरमाया था कि मैं जनरल के हाथों मरना पसंद करूँगा, तारीख़ में नहीं। वो अपनी बहादुरी, अपनी हिम्मत, बाकिरदार होने की वजह से तारीख़ में अमर हो गए हैं। रहती दुनिया तक उनका नाम रहेगा। वो मुस्लिम पीपल्स पार्टी के बानी नहीं थे, वो सिर्फ पाकिस्तान के प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर और फॉरेन मिनिस्टर नहीं थे, मुस्लिम दुनिया के हीरो थे। मुस्लिम दुनिया उन पर नाज करती थी, उनकी जहानत, उनकी बहादुरी, उनकी मुस्लिम दुनिया की जो यकजा करने की कोशिश में मसरूफ़ थे भुट्टो साहब। पल पल की तस्वीर लगी हुई है। एक बात बताता चलूँ, 2 हीरो थे, किंग फैसल साहब और भुट्टो साहब। जिस कश्ती में सवार होके वो साहिल की तरफ जा रहे थे, मगरिब से उठने वाला तूफ़ान उनकी कश्ती को डुबो दिया। अगर ये तूफ़ान ना आता और कश्ती ना डूबती तो आज मुस्लिम दुनिया का हाल ये ना होता जो आज है। इराक़ का हाल, अफ़गानिस्तान का, शाम का, लीबिया का, पूरी मुस्लिम दुनिया की इत्तेहाद जो था वो पारा पारा हो गया भुट्टो साहब की शहादत की वजह से। बड़ा आलिम इस्लाम को नुकसान पहुंचा भुट्टो साहब की शहादत की वजह। तो मैं हिस्ट्री इसलिए बनाया हूँ। और यहाँ पर देखिए 100 साल की हिस्ट्री है, 1910 से लेके 2010 तक की। शाहनवाज भुट्टो साहब की जवानी से लेके और बिलाल भुट्टो साहब तक की तस्वीरें हैं। 4 जनरेशन की जॉइंट एग्जीबिशन है। ज़ेड भुट्टो साहब, हिज फादर लेफ्ट टू लास्ट नाइट ऑफ जेल एंड फर्स्ट लेडी प्राइम मिनिस्टर ऑफ मुस्लिम वर्ल्ड मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा, हर मदर लेफ्ट टू लास्ट रेस्टिंग प्लेस तक की तस्वीरें लगी हुई है। और इसी तरह बेगम साहिबा जो मादर जमहूरियत थी, उनकी निकाह से लेके उनकी ज़िंदगी के आखिरी सफ़र तक की तस्वीरें, प्लस हमारे एक्स प्रेसिडेंट पाकिस्तान आसिफ ज़रदारी साहब की जो प्रिजनल पीरियड थी 11 ईयर्स की, उनकी भी 1500 तस्वीरें लगी हुई है। नई नस्ल को दिखा रहा हूँ। लेकिन अफसोस है मुझे कि उन्हें 6 साल में आज तक मेरी नुमाइश का पता ही नहीं चला, ना किसी ने उनको बताया। अगर उनको पता चलता, कोई बताता, तो वो इतने आशिक हैं भुट्टो साहब के और बीबी के नाम पे तो उनकी आंखों में आंसू आ जाते। ये पूरी तस्वीर को वो म्यूजियम बना देते, लेकिन उन्हें पता नहीं चला। खुदा करे किसी ऐसे चैनल में मेरा इंटरव्यू आए, वो देखते हो, मुझे यकीन है कि मेरी तस्वीरें वो महफूज करवा देंगे। और अगर नहीं कराएंगे तो मैं क्या कह सकता हूँ। जहाँ तक मेरी हिम्मत है, आखिरी सांस तक मैं भुट्टो साहब की इस कुर्बानी को न्यू जनरेशन को दिखाऊंगा कि भुट्टो साहब ने जो अजीम लीडर थे क्या डिलीवर किया इस मुल्क को, पाकिस्तान को, आलम इस्लाम के लिए क्या किया। पल पल की हिस्ट्री लगी हुई। और ये नुमाइश करने का वजह आपको बताऊँ क्या है। मैं नई नस्ल को, जो कल यही नई नस्ल 2018 में हमारे बिलाल साहब को प्राइम मिनिस्टर बनाएंगे इंशाअल्लाह, हम उनको दिखा रहे हैं कि पीपल्स पार्टी की तारीख, पीपल्स पार्टी ने इस मुल्क की जमहूरियत के लिए क्या कुछ कुर्बानी दी, किस तरह जमहूरियत कायम हुई, वो सीक्वेंस वाइज तस्वीरें लगी हुई है। और एक बात और बता दूं, आज ठट्टा आया हूँ, मुझे आज बहुत खुशी हुई। मैं अपने जैसे पुराने जो रिटायर, समझिए रिटायर हम लोग हो गए, हमारे ओहदे नहीं है, नाम ओहदा चाहिए, हम उन लोगों को घरों से निकालना चाहते हैं। आओ बाबा, भुट्टो साहब की इस अलम को, पार्टी के अलम को बुलंद करो, बिलावल साहब का हाथ मजबूत करो, पीपल्स पार्टी को मजबूत करो। कोई ये न कहे मेरा ओहदा नहीं है, बाबा मुझे कहिड़ो ओहदो आहे, मुझे ओहदो कोन आहे। पाँव पुठे जे करे सॼे मुल्क में, कराची खां वठी कश्मीर ताईं माण्हुनि खे ॾेखारियां थो, पीपलनि में जज़्बा जगायां थो
जे बाबा चो बुटे जे पार्टी के तव्हां परचम मथे कयो ऐं बिलावल साहब जेका बि अॻुवान असां सां हुनजे हथु मज़बूत कयो। हीअ पार्टी आहे त सभु कुझु असां सुहाणी पार्टी आहे। हीअ पार्टी जे करे असांखे इज़त मिली आहे। सिंध जा माण्हू पाकिस्तान मां वोट ॾिना पार्टी जे करे। त ख़ुदा खे आउं हिकिड़ी अपील कंदुसि CM साहिब खां, वॾे वज़ीर खां, जे भुटे साहिब जो आशिक़ बि आहे पाण, असां ॾिठो बि आहे मार्शल दौर में CM साहिबु सभु छॾे विया बेगम साहिब खे। CM साहिबु असांजा काइम अली साहिबु सभु न छॾियो, गॾु रहियो 70 क्लिफ्टन में बेगम साहिब सां बीबी। हुनखे मुंहिंजी अपील आहे हथु बंधे जे खजी ऐं अमन जे नुमाइश में के टाइम मिले थो और मुंहिंजी नुमाइश में अचनि खे 5 मिंट तव्हांखे टाइम लाइ अपील कंदुसि। ठठा पीसफुल सिटी आहे, हिते कोई अहिड़ो मसइलो न आहे। अमां सुभाणे परी जॾहिं बि टाइम मिले 5 ॾींहं हिते आया, अचे दीदार कयो, पंहिंजा फ़ोटो ॾिसो। CM साहिबु अवां पंहिंजा जवानी जा फ़ोटो लॻल आहे, अचो ॾिसो। ख़ुदा रा इनखे महफ़ूज़ कयो। मूंखां पोइ मुंहिंजा ॿार संभाले न सघंदा, सभु ज़ाया थी वेंदे। तारीख़ जेको 70 उमिरि वज़न आहे ज़ाया थी वेंदा। ख़ुदा खे मुंहिंजो अचो ॾिसो। मूंखे टको न खपे। मां चई फ़ोटो मूंखां वठो, म्यूज़ियम में हणो, ऐं वञी कराची पान दुकानु कढां, बुटू पान हाउस पछाड़ी ई मुंहिंजो हक़ सॼी दुनिया फिरी छॾियो, सभु शइ ॾिठो आहे, मूंखे का तमन्ना न आहे। मां चयो कहिड़े तरीक़े सां तारीख़ महफ़ूज़ थी वञे, मुंहिंजी अपील आहे। जनाब आसिफ़ ज़रदारी साहिब सां अपील आहे, बिलावल भुट्टो साहिब सां, असांजो दोस्त उवैस मुज़फ़्फ़र टपी साहिब सां। अचे रगो 5 मिंट जे लाइ। जेको ज़रिए मुआश आहे उहो कीअं था करियो? मुंहिंजे सदर में हिकिड़ो दुकानु आहे नंढो, उन में घर जी दाल रोटी हले थो। बाक़ी खिचतान करे न मुआश खे हलाया थो। केरु किराया ॾींदो वापसी जो, के अहिड़ा बि शहर हूंदा आहिनि जे अचनि वञे ॿिन्ही पासे ट्रक जा किराया मिले थो। भई इहे हला थो। बाक़ी जज़्बो आहे, जुनून आहे हिकिड़ो दिमाग़ आहे, बसि नुमाइश करणी आहे मूंखे। केतिरो अर्सो जेल में रहिया? जेल में न, असां जॾहिं बि गिरफ़्तार हूंदा मार्शल दौर में असांखे साफ़ी जो कार्ड हो, असां मसात अख़बार जो, पोइ रिहाई कंदो असांखे। पोइ उन फ़ोटू जो कढियो उन दौर में। मूंखे ख़बर आहे, बेगम साहिब खे ख़बर आहे, बीबी खे, जे कहिड़े दौर में मार्शल आहे, MRD में ॾुखियो दौर हो। हिकिड़ो अहिड़ो दौर जो भुटे साहिब जो नालो अख़बार में न ईंदो, सेंसर थींदो, फ़ोटू में सेंसर थींदो। हीअ फ़ोटू खे आउं मार्शल दौर में झोपड़ी ॾेखारियां थो। सभु नेगेटिव जेको मूं वटि आहे, लखे हिसाब नेगेटिव, हू महफ़ूज़ रखियो। अहिड़ो दौर हो, ज़िया जो हुकुम हो जो भुट्टो साहिब का कोई रिकॉर्ड बचना नहीं चाहिए, सभु साड़े छॾियो हर डिपार्टमेंट ते। मां हुनखे लिकाए रखियो। पोइ हाणे अला मालिक आहे, अगरि न थींदो त पोइ वरी ज़ाया थी वेंदो। हीअ तारीख़ ॾुखियो दौर असां ॾिठो आहे। तव्हां भुट्टो साहिब जी फ़ोटोग्राफ़ी जेल में बि कई ऐं आम खे रायो आहे त तव्हां पंहिंजो वेस बदिलाए विया ऐं फ़ोटोग्राफ़ी कई, त कहिड़ो दौरु हो? उहो जन ज़िया जो दौर जॾहिं मार्शल लॻियो साईं, अहिड़ो ॾुखियो दौरु हो। रगो जीअं भुट्टो चवनि ते माण्हू खे कोड़ा लॻंदा हुआ, 17 कोड़ा। ऐं जन ज़िया ऑर्डर कंहिं वटि बि फ़ोटू को निशानी उन सीधा कोड़ा माण्हू उछलाए छॾिया फ़ोटू उन दौर में। गवर्नमेंट डिपार्टमेंट जेका फ़ोटू हुया, PID में, PTV में और ॿिया इदारनि, उन कबाड़ी खे खपाए छॾिया फ़ोटू। न त ऐं घणा फ़ोटू अहिड़ा बि आहिनि कबाड़ी खां वरितो, बुलेटिन मैगज़ीन कबाड़ी में खपाईंदो 4 आना 8 आना क़ीमत हो। असां शौक़ु मां हिस्ट्री ठाहींदासीं, वठी हुनखां गॾु करे लिकाए रखंदा। हुन दौर में फ़ोटू रखणु ॾुखियो ॻाल्हि हो। भुट्टे साहिब जो फ़ोटू कंहिं वठो, ख़बर पई वञे 17 कोड़ा तो रेडी आहे मुंहिंजे लाइ। पोइ न ॾिजो, इश्क हो, भुट्टे साहिब सां प्यारु हो। मां पंहिंजे मक़सद में कामयाबु थियो। ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे जे समूरनि तस्वीरुनि खे संभाले रखे तारीख़ ठाहियो आहे। माण्हू ॾिसनि था, माण्हू मोट ॾियनि था। भुट्टे साहिब जा इश्क कंदा आहिनि, हू अचे मूंखे पान बि खाराईंदा आहिनि, चांहि, हर शइ, जहिड़े शहर वेंदा आहियूं माण्हू प्यारु कंदा आहिनि। माण्हुनि खे सलाम आहे। मां चवां त हिकिड़े चकर सिर्फ़ु कहिड़े तरीक़े सां वॾे वज़ीर साहिबु अचे, मूंखे यकीन आहे उहो अहिड़ो आशिक़ आहे। मां त रुॻो एतिरो मोहबत कंदा आहियूं, हू त आशिक़ आहे भुट्टे साहिब जो। CM साहिबु असांजो, कसम ख़ुदा उहो अची वञे त सभु तस्वीरूं फ्रेम कराए ॾींदो, वॾी ॻाल्हि न आहे। बादशाह सिंध जो ख़ुदा करे अचे। नुसरत भुट्टो तव्हांखे कहिड़े सबब जे करे रखियो? नुसरत भुट्टो साहिब खे उर्दू कोन ईंदी, उहो फ़ारसी इंग्लिश ॻाल्हाईंदी, त मूंखे फोटोग्राफर करे की जब मां फ़ारसी बि ॻाल्हाईंदमि, बलूची, सिंधी, पुश्तो, पंजाबी 7 ॿोली जो कोर्स कयो। त जे माण्हू बंगले में ईंदा त जे ज़बान में ॻाल्हाईंदा तर्जुमा करे ऐं ॿुधाईंदा बेगम साहिब खे। हू मुंहिंजो नालो ई आगाह रखे छॾियो, आगाह करे मुंहिंजो छॾियो, आगाह ॿियनि जा इन नफ़र 6 में गई पुरसान बुक, वरी आउं हुनखे सिंधी फ़ारसी में तर्जुमा करे ॿुधाईंदुमि। अॼु मूंखे बेगम साहिबा वधीक यादि अचे पई। बेगम साहिबा ऐं फ़ारसी ते ॿ अखर चवंदुमि, इमरोज़ बिस्यार गमज़दास्तम कि ख़ानम बेगम साहिबा, ख़ानम बीबी इन जहान नीस्त,
गरचे बुद्धि याक बिस्यार खैले खूब नुमाइशगाह जोर शुदन बलेचे मिकुनम कुलेले खाना गरी खुदा बरफ्त ख्वाब मिकुना बराइना याक सितारिक महफूज नसुदी परवाना दारम शुमा न मिकुने मौल खुदीरा महफूज मिकुनम फेसबुक द्रून यूट्यूब ट्विटर और चंदोस ठीका हित तस्वीरी म्यूजियम तो मुझे न ठहरो बेगम साहिब ना है बीबी ना है परवाह ना है वो तारीख के महफूज करे छड़िया जो लोग इस तारीख को देखना चाहते हैं अभी इसी वक्त फेसबुक में आगा फरोज टाइप करें पूरी तस्वीर घर बैठ के देख लें अपने बच्चों के साथ पूरी तस्वीर मैंने अपलोड कर दी है। दुआ कर रहा हूँ कोई आशिक मिल जाए भुट्टो साहब का जो मेरे से ले जाए म्यूजियम बना दे मैं दे दूँगा। केतिरा भेरा ॿाहिरि मुल्क भुट्टो साहब घर जी विया? साईं बेगम साहब सां बीबी साहब अब्दुल्ला साहब सां घणा चक्कर वही यादि 22-23 मिनट तो फिर आया फोटो भी लॻल है कढूंदासीं जिते भी इजाज़त मिली कट्ठे में कढूंदासीं। जब आपने लाहौर में नुमाइश की तो तब भी आपके पास पैसे नहीं थे तो फिर कैसे आपने वहाँ पे नुमाइश की? देखिए वहाँ तो मैं अपने पास से किराया ले जाता हूँ वहाँ हुकूमत हमारी नहीं थी पंजाब गवर्नमेंट शहबाज शरीफ साहब की गवर्नमेंट थी तो वो तो वहाँ के हमें पैसे नहीं हम अपने पास से किराया ले आते हैं वापसी। बहुत से शहर सिंध में ये सहूलत है कि जहाँ भी जाता हूँ डिप्टी कमिश्नर या पार्टी के MLMP है जो किराया देते हैं इसी तरह हमारा काम चल रहा है और कोशिश करूँगा कि जो शहर में अब तक नहीं जा चुका वहाँ भी जाऊँगा। उम्मीद है कि CM साहब अगर आ जाए तो उनसे कहूँगा कि तो सपोर्ट करे तो हम पूरे सिंध में दिखा सकेंगे इसको। हमने सुना था कि आपको किराया भी नहीं था तो आप किस तरीके से वहाँ सामान लेके आए? बस सर ये बातें रहने दें बस वो तस्वीर वहीं छोड़ के आया था फिर यहाँ से कराची से पैसे ले आके तस्वीर लेके वहाँ से आया क्योंकि देखिए ये काम ज़ाती तौर पे कर रहा हूँ पार्टी हुकूमत सपोर्ट करती लेकिन क्या रीज़न है आज तक समझ में नहीं आया कि ये तो काम मैं पार्टी का कर रहा हूँ। अगर मेरी तस्वीरों से वोट बैंक बन रहा है नई नस्ल को पता ही नहीं कि भुट्टो साहब ने इस मुल्क के लिए क्या किया पीपल्स पार्टी की जो खिदमात है जो डिलीवर किया वो तस्वीर शक्ल में मौजूद है। मैं 7 ज़बानों में लोगों को ब्रीफिंग देता हूँ बच्चों को पता यही बच्चे कल वोटर बनेंगे जो हमारे बिलावल साहब को वज़ीर आज़म बनाएंगे। हमारा तो ये मिशन है और जालों को निकालना हूँ जो पुराने जाले घर बैठ गए बाबा मुझे ओदो ना अरे मैंने ओदो मुझे कहिड़ो ओदो आहे मां कयो थो न भुट्टो साहब जे करे तव्हां बि अचो भुट्टे जे झंडे खे मथे कयो। मोहतरमा शहीद खां पोइ पार्टी में तव्हां जॾहिं सरदारी सां मुलाक़ात कई त तव्हांखे छा मोट पई? साईं सची ॻाल्हि मुलाक़ात नहीं है सरसरी तौर ते मुलाक़ात थी कॾहिं बि मुलाक़ात न थियो ये मुंहिंजी बदकिस्मती आहे 6 साल सदर रहियो सरदारी साहब कॾहिं मुलाक़ात न थी मुंहिंजी केरु करायो न मुलाक़ात हाल बि अहिड़ा आहिनि हाणे छा सदर साहब से केरु मिलंदो सदर साहब चाहे असां मुलाक़ात करे सघे त हुन तक पैगाम केरु पहुचाए हालांकि 40 लीडर मुंहिंजा पार्टी वारा नुमाइश ॾिठा आहिनि सभिनी चयो जे बाबा असीं वञूं था तुंहिंजे लाइ ॻाल्हायूं था पर मुंहिंजी ॻाल्हि किथे यादि रहंदो पंहिंजा कमु करनि था मुंहिंजी ॻाल्हि किथे साहब खे ॿुधाईंदा मां चवां साहब खे रुॻो ख़बर थी वञे ऐं जीअरो आहियां इहा मुंहिंजी नुमाइश हले पियो हू मुंहिंजी मदद कंदो पर ख़बर आहे उनखे ख़बर ई न आहे आयो ई न उनखे केरु ॿुधायो ई न आहे। 40 साल पीपल पार्टी ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे घर में तव्हां फोटोग्राफर रहिया ऐं उन खां पोइ हाणे जॾहिं तव्हां पंहिंजा सामान पंहिंजा जेको तस्वीरी नुमाइश जे लाइ पाण महिनत करे पिया तव्हां छा महसूसु करियो? साईं ॾिसो न ॻाल्हि इहा जे हाणे नुमाइश ख़तमु थींदो पोइ मसदा भाड़ो में वठां थो ॿियो शहर अगरि हिकिड़ी गाड़ी पार्टी वारा सभु गॾु थी गाड़ी वठी ॾियनि ते नुमाइश ऐं पंजाब मूंखे मोकिले छॾनि ऐं लाहौर वञा मुल्तान वञा पंजाब में ॾेखारियां पीपल्स पार्टी जी कवरेज कयां पीपल्स पार्टी खे हुते जा जालनि में जोश जज़्बा जगायां मूंखे मोकिलनि पंजाब मां वञा थो मां वांदा वेठो आहियां मां छा कयां काॾे वञा इन फोटो के अलावा मुंहिंजी जान मुंहिंजी रूह इन फोटो में आहे ऐं इन खां जुदा नथो रहे सघां मूंखे मोकिलनि पार्टी वारा पंजाब मुल्तान मोकिलनि साहिवाल मोकिलनि जे बाबा भुट्टे साहब छा ॾिनो भुट्टे साहब जो ॾोह कहिड़ो फांसी छो न आई इन मुल्क खे न्यूक्लियर पावर ठाहिण लाइ न्यूक्लियर पावर पाकिस्तान जे लाइ पंहिंजे घराणा क़ुर्बान करे छॾियो ये ॻाल्हियूं ॿुधाइणु पवंदो ज़बान ते न तस्वीर मुंहिंजी ॿुधाईंदी जे भुट्टो साहब छा छा कयो। भुट्टो साहब ने सबसे पहले इस मुल्क को जमहूरियत का तोहफा दिया लैंड रिफॉर्म की तस्वीर देखे एजुकेशन रिफॉर्म की तस्वीर देखे इंडस्ट्री रिफॉर्म किया भुट्टो साहब ने पहली बार वो तस्वीर देखे एवरीथिंग इज हेयर आए तो देखे ये तो पूरा पीपल्स पार्टी की तारीख है। अगर हमें रुपये में एक आना सपोर्ट करे पीपल्स पार्टी एक आना ट्रक का किराया दे
और हमारे लेबर को रोटी दे। एक दिन घर नहीं जाऊंगा, यहीं से पंजाब जाऊंगा, पूरे पंजाब में जालों को जगाऊंगा। पंजाब पीपल्स पार्टी गढ़ है, पीपल्स पार्टी बनी पंजाब में। इस वक्त आपकी कितनी औलाद है, वो क्या क्या कर रही है? सर मेरे लिए आप मत पूछिए, मेरे 4 बच्चे ग्रेजुएट हैं, लेकिन मेरे वो बात आप ना करें, मेरी तस्वीरों का बात करें, मेरी बात करें, बच्चों का जो मेरे बच्चे। तो इन तस्वीरों को कैसे महफूज करना चाहिए? सर ये देखिए, ये तस्वीर जो है इस वक्त तो गैर महफूज है, क्योंकि चीनी की बोरी में बंद करके रखता हूँ। 70 बोरी तस्वीर और 2000 फ्रेम है जो पूरे कंटेनर में आता है, वो ख़राब हो रही है सारी। लकड़ी है, 6 साल से चला रहा हूँ। फौरी तौर पे इसको ये चाहिए कि कुछ भी नहीं करें। ये जो मेरे पर नेगेटिव है ना, उसको कन्वर्ट करने, सीडी में कन्वर्ट करने 2-3 लाख का खर्चा है। वो अगर दे के पूरी तस्वीर को सीडी करवा लें, वेबसाइट बनवा लें, इसको कंप्यूटराइज करें, माइक्रो फिल्म बनवा लें, या सबसे अच्छी बात है बनी बनाई तस्वीर है म्यूज़ियम बना दें। अरे भुट्टो खानदान की ये सिंध में जगह नहीं है, 1-2 एकड़ म्यूज़ियम बन जाए। और म्यूज़ियम तो बना हुआ है लाड़काने में, खाली कील मारना है। वो कील भी मैं अपने पैसे से मार देता हूँ, लगा दो, जान छूट जाएगा, मैं भी घर चला जाऊँ। पाकिस्तान पीपल पार्टी ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी जेका सियासी कैरियर जी जेकी शुरूआति आहे उन हवाले खां असां मालूम कंदासीं आगा फ़खरुद्दीन खां। अगरि तव्हां ॿुधायो त हीअ जेका शुरूआति आहे पाकिस्तान पीपल पार्टी जी, उहा किथां खां थी आहे? तव्हां कहिड़े दौर खां इहे फ़ोटोग्राफी करणु शुरू कई आहे? साईं हिते जेको हिन हाल में 4 हाल में जेको तस्वीरूं लॻियल आहिनि, ही 100 ईयर स्टोरी ऑफ भुट्टो फैमिली, हिन जी टाइटल आहे। 100 साल जी कहानी आहे। 1910 खां वठी 2010 ताईं शर शाहनवाज़ भुट्टे साहब खां वठी बिलाल भुट्टो साहब ताईं तस्वीरूं लॻियल आहिनि। 5000 तस्वीर डिस्प्ले करे चुका आहियूं। ही पहिरीं फ़ोटो हमें ॾिसो, ही जेका आहे 5 जनवरी 1928 जो फ़ोटो आहे। भुट्टे साहब पैदाइश इन जाइ ते थी वियो। हीउ बंगलो आहे भुट्टे साहब जो बड़ी खुदा बख़्श में। पोइ भुट्टे साहब जा वाली डिप्टी प्राइम मिनिस्टर जूनागढ़ स्टेट जो हो, हू तस्वीर आहिनि। ही बि शर शाहनवाज़ साहब जा फ़ोटो आहिनि। ऐं भुट्टे साहब, हा, ऐं भुट्टे साहब जी जेको कहानी शुरू हितां थो थिए, हीअ शुरू थिए थो। भुट्टे साहब पंहिंजे वालिद साहब जे हंज में वेठो आहे 3 साल जो। हीअ भुट्टे साहब जो फ़ोटो आहिनि। इन खां पोइ भुट्टे साहब जी प्राइमरी तालीम लाड़काना में 1938 जी फ़ोटो आहे। इन खां पोइ भुट्टे साहब बॉम्बे वियो सेकेंडरी तालीम हासिल करण लाइ। हीअ बॉम्बे जी तस्वीर आहे। हिन जो दोस्त आहे मोदी, जिन किताबु लिखियो ज़ुल्फ़ी माई फ्रेंड। हिन कॾहिं भुट्टे साहब जो बचपने जी फ़ोटो आहे। इन खां पोइ भुट्टो साहब अमेरिका वियो, कैलिफोर्निया, उते जा इहे तस्वीरूं आहिनि सभु। भुट्टो साहब, हा, हिते भुट्टे साहब कसम खणे थो सदर पाकिस्तान जी हैसियत मां। ऐं भुट्टो साहब सभिनी पहिरीं 31 जनवरी 1972 ते एटमी तवानी कमीशन जो चेयरमैन थियण खां पोइ साइंटिस्ट सां गॾु ग्रुप फ़ोटो आहे भुट्टे साहब जी। उनजी मंज़िल हो पाकिस्तान न्यूक्लियर पावर ठाहिण लाइ इक़दाम कयो, हुन तस्वीरूं आहिनि। ऐं 73 जहान जो ग्रुप फ़ोटो आई आहे। 73 जहान जो ग्रुप फ़ोटो आई। हा, हीअ 73 जहान जो ग्रुप फ़ोटो आहे। ऐं 22 फरवरी 1974 ते भुट्टो साहब इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस लाहौर में जेको मुनक़द कयो, पाण चेयर करे थो भुट्टो साहब, चेयरमैन हो भुट्टो साहब। हिन तारीख़ी कारनामो भुट्टो साहब जो। हीअ सभु इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस जा फ़ोटो आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि जेके बादशाहनि सां, सरबराह मुमलिकत सां गॾु फ़ोटो आहे सभु भुट्टे साहब जो। हीअ 10 जनवरी 1934 जी तस्वीर आहे सिंध पीपल्स पार्टी जी। सिंध पीपल्स पार्टी जी तस्वीर आहे। शर शाहनवाज़ साहब इसमें वेठो आहे। हिन पार्टी प्लेटफार्म खां, सिंध पीपल्स पार्टी जे प्लेटफार्म खां बॉम्बे प्रेसिडेंसी खां सिंध खे जुदा करण में कलीदी किरदारु अदा कयो। मुस्लिम अॻवान हुन दौर जा GM सैयद साहब, अल्लाह बख्श उमरो साहब, मीरा मोहम्मद शाह साहब, हातिम अलवी साहब, नबी बख्श भुट्टो साहब, गजदर साहब, ये हुया मुस्लिम अॻवान जेके बॉम्बे के खां सिंध खे जुदा कनि, कलीदी किरदारु अदा कनि। पोइ भुट्टे साहब जी शादी जी तस्वीर आहे 1952 जी। 1952 जी तस्वीर आहे। ॿी वलीमे जी तस्वीर आहे भुट्टे साहब जो। भुट्टे साहब पहिरीं वकील हो, पोइ लॉ जो प्रोफेसर थी वियो। वकालत जे दौर जी तस्वीरूं आहिनि।
ही 58 में भुट्टो साहब पहिरीं बार सिविल मिनिस्टर थियो। सब फौजी हुआ, जनरल बरकी, सिकंदर मिर्ज़ा, जनरल अयूब ख़ान। भुट्टो साहब 30 ईयर्स एज यंग हो कैबिनेट मिनिस्टर इंडस्ट्रीज के हैसियत से शामिल थी। इन खां पोइ फॉरेन मिनिस्टर थे भुट्टो साहब 63 में। ये 63 जा दौर आहिनि भुट्टो साहब जा। ये सब फॉरेन मिनिस्टर। ये भुट्टो साहब जा फर्जंद मीर मुर्तज़ा भुट्टो साहब ऐं शहज़ादी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजी पीउ जे हन में वेठी आहे। ॿई ॿार भुट्टो साहब जा हिते वेठा आहिनि गॾु। ही फॉरेन मिनिस्टर जा दौर आहिनि सभु। ही फॉरेन मिनिस्टर जा दौर आहिनि मौज तंग सां गॾु आहे। ऐं हिते भुट्टो साहब रिज़ाइन कयो। ही तारीख़ी तस्वीर आहे। 18 जून 1966 में भुट्टो साहब रिज़ाइन कयो। अयूब ख़ान वेठो आहे गॾु, अज़ीज़ साहब भी वेठो आहे। रिज़ाइन का फोटो है नहीं। ये जमहूरियत जी पहिरीं फोटो से ही आहे। हिते 20 जून 1966 में भुट्टो साहब पिंडी में लाहौर आयो। आवाम में लखे माण्हुनि इस्तक़बाल कयो वियो। जमहूरियत जे पहिरीं फोटो ही आहे। अहिड़े तरीक़े सां ही पीपल्स पार्टी जे पहिरीं ॾींहुं आहे। 30 नवंबर 1967 मुबस्सिर साहब जे घर में पार्टी ठाहियो। उन वक़्तु मुबस्सिर साहब जे रहीम, कौसर न्याज़ी, मुस्तफ़ा कर साहब ऐं सिंध जो अॻवान हो जतोई साहब। ये भुट्टो साहब पार्टी में। उन खां पोइ भुट्टो साहब खे गिरफ़्तार कयो आहे। अयूब ख़ान भुट्टो साहब खे गिरफ़्तार कयो। मियांवाली जेल में 11 महीना उन जेल में बंदि रखियो भुट्टो साहब खे। पोइ ये हाला कन्वेंशन जो फोटो आहे। मखदूम तालिब मौला साहब ऐं रसूल बख़्त तालपुर साहब, हिते बि कौसर न्याज़ी साहब गॾु आहे। ये हाला कन्वेंशन जो फोटो आहे। ऐं इन खां पोइ 20 दिसंबर 1971 जे ॾींहुं यहिया ख़ान ओलो पाकिस्तान भुट्टो साहब खे हवाले करे थो। मशरक़ी पाकिस्तान जुदा थियो उन ॾींहुं। ही तारीख़ी फोटो आहे। ऐं भुट्टो साहब कसम खणण वञे थो प्रेसिडेंट हाउस। फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान इन हिस्ट्री ऑफ पाकिस्तान कसम खणण वञे थो भुट्टो साहब प्रेसिडेंट हाउस। ऐं हिते भुट्टो साहब कसम खणे मां मोटे पाकिस्तान लखे माण्हू हुया। 16 लख माण्हू लाहौर विया हूंदो उन ज़माने में। 16 लख माण्हू आया हूंदे लाहौर। ऐं हिन जी शादी जी तस्वीर आहे। बीबी साहिबा जी मंगनी जी आहे। पोइ शादी जी तस्वीर आहे। ही तस्वीर जेको आहे शहीद रानी वीर जी जाइ पंहिंजी मां बेगम भुट्टो साहिबा जी हंज में। हितां ई नुमाइश जो स्टार्ट आहे। शहीद रानी मां जी हंज खां वठी मिटी जी हंज ताईं सॼी लाइफ मां ॾेखारियो आहे 15 तस्वीर में। हिते बीबी साहिबा 2 महीने जी आहे। हिते बि बीबी साहिबा 2 साल जी आहे। मुर्तज़ा साहब आहे। ही बीबी जे बचपन जो फोटो आहे। ऐं हिते 6 महीने जी बीबी साहिबा आहे। हिते 3 साल जी आहे। ही बिल्कुलु चाइनीज़ वांगुरु बीबी साहिबा हुई नंढपण में। ही ॾिसो तस्वीरूं आहिनि। ही बीबी साहिबा जी तस्वीर आहे। ही सॼी लाइफ आहे भुट्टो साहब सां गॾु। ही 4 ॿार भुट्टो साहब जा। ही ॾिसो 4 ॿार भुट्टो साहब जा। ही न कटिजो, ही न कटिजो। लाल साहब, बीबी साहिबा, आसिफ ज़रदारी सां गॾु यादगार तस्वीर आहे। पोइ 88 जी इलेक्शन जी तस्वीर आहे। बीबी साहिबा इलेक्शन में। पोइ असां खटे 90 वियासीं इल्ताफ़ हुसैन साहब सां। इहा हिकिड़ी यादगार तस्वीर आहे। पोइ बीबी साहिबा कसम खयो। प्राइम मिनिस्टर, फर्स्ट लेडी प्राइम मिनिस्टर मुस्लिम मर्द थियूं बीबी साहिबा। पोइ अमेरिका जे दौरे जी आहे। पोइ हीअ 88 में जॾहिं असां आयासीं उन ज़माने जा फोटो आहिनि। हिते मुक़ामी जेको वाइस समरो साहब आहे ऐं सभु उन ज़माने जा हुया। ही ॾिसो। ये अकबर बुगटी साहब खे बीबी मुलाक़ात करे पई। नवाबज़ाद अकबर बुगटी साहब उन सां गॾु फोटो आहे। जेके बीबी पीपल्स पार्टी अपोजिशन में वई त असांजो सिंध जो सदर सैयद क़ाइम अली शाह साहब, निसार खोड़ो साहब अपोजिशन चैम्बर में फोटो निकितल आई। मां हुते कढियो फोटो। ही बीबी पोइ अदालती कारवाई। आसिफ ज़रदारी साहब जेल में बंदि हो त बीबी पेशी में हाई कोर्ट में अचे पई। हीअ स्पेशल कोर्ट में अचे पई बीबी साहिबा पंहिंजे वकील इक़बाल हैदर सां गॾु। पोइ आसिफ साहब रिहा थियो।
पर मिठाई खड़ी दूल्हे सां मज़ार में बीबी मिनत माने मिनत पूरा करण लाइ वञे पई उते। ही नेल्सन मंडेला सां गॾु फोटू आहे बीबी साहिबा जी। ही जलसा ॾिसो, ठठे जा जलसा। ही बीबी ईरान जे दौरे में। कायदे आज़म जे मज़ार में असां CM हो अब्दुल्ला शाह साहब उन सां गॾु वञे पियो, गवर्नर कमाल असफर ज़माने में हो। ही बिलावल साहब जी सालगिरह जी फोटू आहे। ऐं हीअ तस्वीर तमामु ॾुखे तस्वीर आहे। बीबी साहिबा आसिफ साहब सां मुलाक़ात लाइ जेल वञे पई, उते कलाक पन बीबी साहिबा हलियो, गाड़ी ॿार बीहंदा उन ज़माने में। बीबी साहिबा बिलावल साहब बख्तियार साहब खे कच वेठी। ही प्रेसिडेंट सां गॾु फोटू, अमेरिकी प्रेसिडेंट सां गॾु फोटू आहे। ही जेल जी तस्वीर आहिनि। ही आसिफ साहब सां मुलाक़ात खां पोइ जेल में ॿाहिरि निकिरे पई, सेंट्रल जेल कराची जी फोटू आहे। बिलावल साहब बख्तियार साहिबा, ही बि जेल जी तस्वीर आहे, जेल मां निकिरे पई बीबी। ये बिलावल साहब जो फोटू आहिनि। ये बीबी जा मुख़्तलिफ़ पोज़ मुख़्तलिफ़ दौर में मां कढियो हू फोटू आहिनि। ही सभु सुप्रीम कोर्ट जी तस्वीर आहे। जॾहिं आसिफ साहब जी पेशी हो भक्तम गाड़ी में, पोइ बि आसिफ साहब भरोचा ॾिसो कहिड़ो खिले पियो। कैद बि हो, वक़्त में वेठो आहे, कारकुन सां गॾु इस्तक़बाल करनि पिया हुते कोर्ट में। ही बिलावल साहब ॾिसो, अब्दुल्ला शाह जी न्याणी जी शादी में बिलावल साहब हेठि वेठो आहे, बेगम साहब बीबी साहिबा। ही बिलावल साहब जी बचपन जी फोटू आहे। हिते बिलावल साहब जा सैकड़ों फोटू आहिनि, पर उनखे अॼु ताईं ख़बर न पियो। मूंखे अफ़सोस आहे, एतिरो मीडिया में अचे त अॼु ताईं उनखे ख़बर ई न पियो मुंहिंजी नुमाइश आहे। ही बिलावल साहब आहिनि। ही सालगिरह जो फोटू आहे। ही हाकिम ज़रदारी साहब आहे MRD में, उन तस्वीर आहे। श्री जेको आहिनि बेगम साहब ख़ातून अव्वल हो, उन ज़माने में उन पर्सनल फोटोग्राफर आहिनि, उन ज़माने जी फोटू आहे। ऐं असांजो प्रिंस करीम आगा ख़ान साहब आहे, उन सां गॾु फोटू आहे। ऐं यार आसिफ ज़रदारी साहब सां फोटू आहे। जॾहिं प्रेसिडेंट पाकिस्तान थियो त मुबारकबाद ॾियण वियासीं, हुते जा फोटू आहिनि। ऐं इहे कश्मीरी अॻवान यासीन मलिक उन सां गॾु आहे। ही बदील में नुमाइश करियो पिया, उनजी तस्वीर आहे। ही बीबी साहिबा जॾहिं 86 पाकिस्तान आई त उन ज़माने जा फोटू आहे। मां पुणिया बीठो आहियां। ही हिकिड़ी तारीख़ी तस्वीर आहे। भुट्टे साहब जे केस में 7 जज हुया, 4 जज जेको फांसी ॾिनो ऐं 3 जज इनकार कया, भुट्टे साहब खे बाज़ बरी कयो। उनमें ही जज हो जस्टिस दुराब पटेल, अज़ीम जज हो। उनखे सलाम थो पेश कयां। ख़ौफ़ ख़ुदा इनजे दिलि में हो। भुट्टे साहब खे फाही न ॾिनी हिननि। मां उन सां गॾु बीठो आहियां उन ज़माने में। ऐं इंडियन फॉरेन मिनिस्टर, एक्स फॉरेन मिनिस्टर सुरंग सिंह बि आहे उन मौक़े ते। ऐं मुंहिंजे जॾहिं 7 क्लिफ्टन में ऐं बेगम भुट्टो साहिबा जी पर्सनल फोटोग्राफर हुयमि, उन ज़माने जी तस्वीर आहे। से तव्हां जॾहिं नुमाइश में तव्हां आहियो, तव्हां छा महसूसु कयो? हिन नुमाइश में ईंदे बल्कि हीअ नुमाइश ॾिसी मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे, छाकाणि त हीअ जेका नुमाइश आहे सा आगा फ़िरोज़ जी आहे। आगा फ़िरोज़ जेको बेनज़ीर भुट्टो साहिबा सां गॾु गॾु जेको सो हिन फोटोग्राफरी कंदो रहियो, बल्कि हीअ हुनजे ख़ानदान जो फोटोग्राफर रहियो आहे। तंहिंजे करे सचपच त हीअ अहिड़ो फोटोग्राफर आहे जंहिंजी नुमाइश ॾिसंदे मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। ऐं ख़ुशी वरी हिन ॻाल्हि जी थी आहे त आगा फ़िरोज़ जी हीअ नुमाइश जंहिंमें भुट्टे ख़ानदान जूं तस्वीरूं आहिनि, उहा वरी मकलीअ में थी रही आहे, इहा अञा वधीक ख़ुशी आहे। आगा फ़िरोज़ जो जेका हिते कलेक्शन आहे उहा हिकिड़ी नायाबु कलेक्शन आहे। मुंहिंजे ख़्याल में त ॿिए कंहिं वटि बि अहिड़ी कलेक्शन न हूंदी जेका हिन वटि आहे। त इहा जेका आहे हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। बल्कि ऐं हिन मौक़े ते सभिनी खे, हिते जे माण्हुनि खे, हिते जे शागिर्दनि खे, वकीलनि खे ऐं जेके माण्हू उन्हनि खे हीअ पैगाम ॾींदुसि त भई हीअ नुमाइश हुनजी ज़रूरु ॾिसनि, छाकाणि त हुनजी महिनत आहे, सालनि जी महिनत आहे। एतिरी वॾी कलेक्शन गॾु करणु ऐं उहा नुमाइश करणु, बल्कि हीअ तमामु घणनि हंधनि ते उहा नुमाइश करे चुको आहे। जेका तस्वीर नुमाइश आहे उनमें छा महसूसु कयो? अदा ॻाल्हि इहा त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो न सिर्फ़ु बरसगीर, न सिर्फ़ु पाकिस्तान बरसगीर, पर एशिया में सियासत में मोहब्बतनि जे हवाले सां हिकिड़ी मुस्तनद अलामत बणिजी चुका आहिनि। ऐं उन्हनि सां माण्हू ॾाढो वालाहाना मोहबत कई आहे। हुननि जे सियासी कैरेक्टर, हुन जी सियासी जेका जे तरीक़े सां हुन शुरू खां वठी सियासत कई, 71 खां वठी 70 खां वठी, ऐं पछाड़ी जॾहिं तख़्तेदार ते पहुचणु, उन सॼी तारीख़ खे
तरतीब ॾेई फ़ोटुनि जी तस्वीरनि जी शिकिल में आगा फ़िरोज़ जी कारनामो न सिर्फ़ु हिकिड़े फ़र्द वाहिद जी हैसियत सां पर आउं सम्झां थो त हिनखे वॾे अदारे खे जेको कमु करणु खपंदो हो आगा फ़िरोज़ हिकिड़ो अदारो थी ॾेखारियो आहे, साबित कयो आहे त फ़र्द वाहिद बि जेकॾहिं चाहे त वॾा वॾा टास्क जेके आहिनि से हू पूरा मुकमल करे सघे थो। हीउ कमु जेको दरअसल पाकिस्तान पीपल पार्टीअ खे ख़ासि तौर ते छाकाणि उनखां पोइ मुसलसल वरी पावर में बि रही आहे, शहीद बेनज़ीर भुट्टो जो दौर बि आहे, हीउ दौर बि आहे, हिननि खे अखियूं खोलणु खपनि। हिननि खे हिन सॼे जेको हीअ तारीख़ आहे 100 साल जी तारीख़ आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो जनम ऐं पोइ उनखां वठी शाहनवाज़ भुट्टे साहिब जे कच्छ में वेठो आहे, उनखां पोइ वरी उनजी सियासत, पोइ वरी 71-70 में वरी सदर थियणु, तंहिंखां पोइ मुसलसल जेका आहे तख़्तेदार ते पहुचणु, इहा हिकिड़ी मुस्तनद तारीख़ आहे जेका हिनखे कंहिं बि एविडेंस जी ज़रूरत कोन्हे। हीअ जेके हथ कंगण खे आरसी में कोन ॾिसिबो आहे, ज़ाहिर आहे अखियुनि सां माण्हू ॾिसे थो त वधीक सम्झी ऐं माण्हू हुनखे इन ते पहुची सघे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकॾहिं चाहे थी त माण्हुनि जे दिलनि में, आईंदा नसलनि जे दिलनि में भुट्टे जी मोहबतनि जूं नाबूं क़ाइमु रहनि ऐं उनजो पाड़ू क़ाइमु रहनि, त उनखे खपे पाकिस्तान पीपल पार्टी वारनि खे त हू हुन सॼे मवाद खे, हिननि सभिनी फ़ोटुनि खे, तस्वीरनि खे बाक़ाइदे मुस्तक़िल ज़ाइल थियण खां बचाए ऐं हिननि खे बाक़ाइदे हिन जी माइक्रो फिल्मिंग कराए या जेको कुझु बि टेक्निकली थी सघे थो त हीउ जेको मवाद आहे, जेको पाकिस्तान पीपल पार्टी जो तारीख़ आहे, इहा बाक़ाइदे इन चैप्टर थी सघे। न सिर्फ़ु एतिरो पर आउं त इहो बि चवंदुसि त नई नस्ल खे बिल्कुलु वठी अचिजे, जेके स्टूडेंट्स आहिनि, शागिर्द आहिनि, हिन दौर जा आहिनि, त जीअं हू पंहिंजे वॾनि जी, वॾे सियासी लीडरनि जी कारकर्दगी ॾिसनि ऐं अखियुनि सां ॾिसनि ऐं उन सां गॾोगॾु अॼोके लीडरनि जी जेका कारकर्दगी आहे उन सां हुनखे भेटे सघनि। हिन तस्वीर नुमाइश में असां सां गॾु आहे मक़ामी सहाफ़ी महमूद बंबरो। जी महमूद, तव्हां हीअ जेका अॼु नुमाइश ॾिठी आहे, तव्हां छा महसूसु करे रहिया आहियो? जी गुलाम सिंह, असांखे तमामु सुठो लॻी रहियो आहे त असांजी त एतिरी उमिरि कोन्हे पर अॼु हिते मखली जीएम खाना में जेको असां हिन तस्वीरुनि जी नुमाइश ॾिसी करे ऐं सची पुछो त असांखे इहो महसूसु थी रहियो आहे त हिन वक़्तु असां जहिड़ो भुट्टो साहिबु मरूम साहिब सां गॾु बीठा आहियूं, छो त भुट्टे साहिब जूं उहे तस्वीरूं हिते मौजूदु आहिनि जेके असां कॾहिं ख़्वाबनि ख़्यालनि में बि कोन ॾिठियूं आहिनि। ऐं शाहबाज़ साहिब उन कैमरामैन खे जेको 40 सालनि जे अरसे खां भुट्टे साहिब जे ख़ानदान सां गॾु रहियो ऐं हिन वक़्तु ताईं आहे ऐं उन पीपल्स पार्टी जो विरसो जेको आहे, भुट्टे साहिब जो जेको विरसो आहे उनखे तस्वीरुनि जे शिकल में बाक़ाइदे हिते संभाले रखियो आहे। ऐं मुंहिंजे अंदाज़े में त असां सभिनीनि खे हिते जेके बि असीं हिते लोकल जेके माण्हू आहियूं उन्हनि खे बाक़ाइदे दिलचस्पी सां हिते अचणु खपे ऐं अची करे ऐं हिन तस्वीरुनि खे ॾिसणु खपे। हिन तस्वीरुनि खे ॾिसी असां बिल्कुलु इहो हर तरह सां इहो महसूसु करे सघूं था ऐं असां उन हर माण्हू खे बि ॾिसी सघूं था जेके पीपल्स पार्टी में उन दौर में रहिया हुआ ऐं हिन दौर में जेके पीपल्स पार्टी में जेके आहिनि उन्हनि जा वॾड़ा बि जेके आहिनि उहे उन दौर में रहिया आहिनि। हिन नुमाइश में मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं मुख़्तलिफ़ सहाफ़ी हल्कनि जे माण्हुनि पिणु शिरकत कई आहे। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते आयल मक़ामी सहाफ़ी हाजम सोलंकी सां। हाजम, तव्हां ॿुधायो त हीअ जेका नुमाइश आहे हिनखे तव्हां कीअं था ॾिसो? ही ठठे जी तारीख़ जो ऐं सम्झा थो पहिरीं हेॾे वॾे तइदाद में ही नुमाइश थिए पई जंहिंमें ॿुधायो वञे पियो त 100 साला भुट्टे ख़ानदान जी जेके तस्वीरूं आहिनि भुट्टो साहिब या उनजे ख़ानदान सां रिलेटेड जेके उनजा फ़र्द आहिनि उन्हनि जी नुमाइश में रखी वियूं आहिनि। ऐं अॼु मूंखे ख़ुशी इन हवाले सां थिए पई त 70 वारी इलेक्शनुनि में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद हिन ठठे ज़िले मां ई जेको इलेक्शन विढ़ियो हो ऐं हितां भरपूर नमूने सां उनखे आवाम कामयाबु कयो हो। हिन तस्वीर नुमाइश में असां सां गॾु आहे हितां जो मक़ामी समाजी अॻवान राम कृष्ण। राम, तव्हां ॿुधायो त अॼु जेका हीअ नुमाइश थी आहे हुनखे तव्हां ॾिसो पिया, तव्हां छा महसूसु कयो? असल में ॾाढी ख़ुशी थी मूंखे हिते अची ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जूं उहे नायाब तस्वीरूं जेके असांखे मूंखे नज़र नथियूं अचनि के आहियूं, जवानी जूं, स्टूडेंट लाइफ जूं तस्वीरूं, उन्हनि तस्वीरनि जो जेको अंदाज़ कढण जी तस्वीरनि जो जेको तरीक़ो आहे ॾाढो मुतासिर करण वारो हो ऐं ॾाढी ख़ुशी थी। आगा फ़खुर जूं तस्वीरूं निकितल आहिनि। इहे आगा फ़खुर मूंखे अंदाज़ो न हुयो त ठठे में अहिड़ो बहितरीनु फ़ोटोग्राफ़र आहे जंहिंजी एतिरी बहितरीनु फ़ोटोग्राफ़ी ऐं उहे नायाब तस्वीरूं जेके असां गूगल ते या ट्विटर ते दुनिया में रहूं था पर अहिड़ियूं असांखे नायाब तस्वीरूं नज़र न आयूं आहिनि। सो इहो ॾाढो मज़ो आयो मूंखे, ॾाढो हिते ख़ुशी थी त एतिरी बहितरीनु नुमाइश कई आहे। आगा फ़खुर वाक़ई सलाम जो मुस्तैद आहे जंहिं एतिरी बहितरीनु अंदाज़ जी तस्वीर फ़ोटोग्राफ़ी असांखे ॾेखारी ऐं ॾाढो मज़ो आयो, असांखे ख़ुशी थी। तव्हांजे ख़्याल में त हीअ जेको तस्वीरूं खे कीअं महफ़ूज़ करे सघे थो?
हाँ महफ़ूज़ इहो तो ॾिसो आगा साहब ते तस्वीरूं कढियूं उनखे तव्हां हिकिड़ो एतिरी बहितरीनु फ़ोटोग्राफी आहे उन फ़ोटुनि खे संभालण ऐं उनखे सेड़ण जो कमु त हाणे इहो गवर्नमेंट करे सघे त वधीक बहितरु रहंदी। गवर्नमेंट इन हिसाब सां जेके लाॻापियल इदारा आहिनि गवर्नमेंट जा उहे इन्हनि शयुनि में थोरो हथु वंडाइनि त आगा फ़खुर जी जेके थोरी घणी इन में हेल्प कनि त अहिड़ियूं जेके नायाब तस्वीरूं आगा फ़खुर साहिब जेके संभाले रखियूं आहिनि एतिरनि सालनि खां इहो हिकिड़ो मुश्किल कमु आहे। घर में शयूं थोरी संभालणु ॾुखियूं हुजंदियूं, एॾो वॾो ज़ख़ीरो संभाले रखणु इनखे गवर्नमेंट थोरी पुठि भराई करे त वधीक बहितरु रहंदो। असां सां गॾु हिन नुमाइश में मौजूदु आहे मक़ामी सहाफ़ी नज़ाकत शाह। साईं तव्हां ॿुधायो तव्हां हिन नुमाइश खे कीअं ॾिठो ऐं जेको हीअ जेका तस्वीर नुमाइश आहे हिन में कहिड़े क़िस्म जी इंफॉर्मेशन तव्हां ॾिठी? साईं जेका आगा फ़िरोज़ साहब हिते जेका नुमाइश लॻाई आहे ठटे ज़िले में पहिरियों दफ़ो लॻी आहे। हिन में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो सॼो ख़ानदान आहे उन्हनि जा तस्वीरूं आहिनि ऐं हिन में जेका हिन जमहूरियत जे लाइ जेका ॾेखारियो आहे त क़ुर्बानी ॾिनी भुट्टे साहिबु आहे या उन साथियुनि जे क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि उन्हनि खे उजागर कयो आहे ऐं भुट्टे साहिब जो किरदारु भुट्टे साहिब जी हुम्मत हौसलो ऐं जेको उनजी बहादुरी आहे उनखे ज़ाहिर कयो आहे। पर हीअ जेके तमामु हिते सुठे नमूने सां ऑर्गनाइज़ कई आहे नुमाइश जेके फ़ोटो लॻल आहिनि तस्वीरूं लॻल तमामु सुठे नमूने आयूं आहिनि ऐं उहे असां कॾहिं न ॾिठियूं आहिनि। पहिरियों दफ़ो असांखे ॾिसण जो मौक़ो मिलियो यादगार तस्वीरूं जेके असां पंहिंजे दिलि में समाए छॾियूं आहिनि। हिन तस्वीर ॾिसण सां असांखे इहो महसूसु थी रहियो आहे त जमहूरियत जे लाइ भुट्टे साहिब जो केतिरियूं भुट्टे साहिब जे ख़ानदान केतिरियूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾेई करे हिन मुल्क में जमहूरियत आंदी आहे। हिन जेके आगा फ़िरोज़ साहिब पंहिंजे महिनत ऐं जदोजहद करे इहे तस्वीरूं कलेक्शन करे हिते लॻायूं आहिनि। पर अफ़सोस जो हिते ॿ ॾींहं थिया अॼु टियों ॾींहुं आहे। टियों ॾींहुं आहे तस्वीरूं त लॻी पियूं आहिनि तमामु सुठे नमूने सजायूं आहिनि मगर हिते ॾिसण वारो को बि न आयो आहे। हितां एतिरो असांजे एतिरो त आहे न क़दुरु ई न तस्वीरुनि जो भुट्टे साहिब जे ख़ानदान जी जेके तस्वीरूं लॻंदियूं शायदि हिते जे जेके पीपल्स पार्टी जा अहदेदार आहिनि पीपल्स पार्टी जे जेके वर्कर आहिनि अहदेदार जेके पीपल्स पार्टी जे नाले ते भुट्टो साहिब जे नाले ते ई कमाए रहिया आहिनि उन्हनि खे इहो क़दुरु न थियो आहे त ॿ ॾींहंनि खां हिते लॻी पई अकेलो वेठो आहे। हिन जेके 40 साल गॾु आगा फ़िरोज़ जेके भुट्टे ख़ानदान सां गॾु 40 साल उन्हनि जी ख़िदमत कई आहे। अॼु उहो उनखे रहण जे लाइ हिते न ॾिनो आहे की जॻह ते हिते रहे। अॼु उन फुटपाथनि ते रहियो पियो उन असांजी ॻाल्हि ॿुधी आहे असांखे तमामु घणो ॾुख थियो आहे त न हेतिरो भुट्टे साहिब जे ख़ानदाननि जी भुट्टे साहिब जी जेके तस्वीरूं पंहिंजे हिकु करे पंहिंजो एतिरो महफ़ूज़ कयूं वियूं आहिनि। अॼु उहो मजबूर थी चए थो 100 रुपया न थियो मूंखे मुफ़्त में तस्वीरूं वठे पर हिन तस्वीरुनि जी हिफ़ाज़त करे उहो महफ़ूज़ कई वञनि न त हे तस्वीरूं तमामु ज़ाया थी वञे छो त हीअ गुरबत जंहिंमें तमामु बकोड़जी चुको आहे। गुरबत जे करे हे तस्वीरूं हाणे तव्हां कंहिंखे ॾियण थो चाहे त उहो तस्वीरूं को अहिड़ो अचे भुट्टे साहिब जो अहिड़ो शिदाई अचे या भुट्टे साहिब जो जेको ख़ानदान में आहिनि उहे अचनि या आसिफ़ अली ज़रदारी साहिबु अची जेको तस्वीरूं वठी महफ़ूज़ करे। हिन आसिफ़ अली ज़रदारी ते जेके क़ैद काटिया उन जूं उन तस्वीर में ॾिनियूं ऐं तस्वीर में नुमाया उजागर कयो आहे। मगर हीअ चए थो अफ़सोस आहे जो अॼु ताईं आसिफ़ अली ज़रदारी साहिबु कंहिं नुमाइश में हिन में न अची चुको आहे। ऐं ठटे में जेके पीपल्स पार्टी जा कर्ता धरता जेके भुट्टो ख़ानदान जे नाले ते कमाए रहिया आहिनि अॼु उहे बि न आया आहिनि। इहो तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हुननि तस्वीरुनि जो क़दुरु न कयो वियो आहे। असांखे इलाही सुठो लॻो। असां त नंढड़ा हुआसीं भुट्टो साहिब असां ॾिठो बि कोन हो पर हाणे हींअर आया आहियूं भुट्टे साहिब जी तस्वीर ॾिठी आहे। पर असांखे अंदरूनी हिकिड़ो जज़्बो थिए थो असांखे ॾिसूं था भुट्टे साहिब खे त पाण असांखे थिए थो त भुट्टो साहिबु इहो हो असां नंढे हूंदे त ॾिठो ई कोन। पर बेनज़ीर आई त बेनज़ीर खे असां ॾिठो बेनज़ीर तमामु सुठा कम कया हुन इलाही सुठो आवाम जे लाइ सोचियो कयो ऐं हींअर उन जा जेका ख्वाब हुआ बेनज़ीर साहिबा जा उहे हींअर पूरा थियनि पिया। ऐं हाणे ठट्टो शहर इलाही सुठो थिए पियो। असांखे इलाही उमेदूं आहिनि अवेज़ साहिब में शायदि भुट्टे साहिब जी सूरत में अवेज़ साहिबु आयो आहे असांजे ठटे में असांजे ठटे खे शायदि ठाहे असीं बि उन वयूं पुठियां आहियूं। फोटोग्राफर आहे उनजे कम खे तव्हां कीअं तमामु सुठो इलाही सुठो तस्वीरूं आहिनि ऐं पुराणी माण्हुनि जी यादूं आहिनि उन्हनि खे ताज़ा करण जे लाइ असां नंढी जेकी आहियूं नंढी जेकी बि थियूं नंढी आहियूं नंढा आहियूं असीं हाणे पुराणी चीज़ूं ॾिसूं था असांखे ख़बर पए पई त पुराणे ज़माने में एतिरी चीज़ूं हुयूं एतिरी ॻाल्हियूं हुयूं एतिरो कुझु हो एतिरा माण्हू हुआ भुट्टो साहिबु हो भुट्टे साहिब सां गॾु केतिरा माण्हू हुआ भुट्टो साहिबु छा छा कयो पिए ॿियो इहे सभु चीज़ूं हाणे असांखे ख़बर पए पई त इहे चीज़ूं थियूं पई ऐं असांखे इलाही ख़ुशी आहे असांजे लाइ एतिरे असां ठठी अवाम लाइ एतिरे कुझु कयो पिए या पाकिस्तान जी अवाम जे लाइ भुट्टे साहिबु एतिरो कुझु कयो ऐं असां हुनखे अॼु ॾिसूं पिया तस्वीरुनि जी सूरत में तमामु सुठो लॻे पियो असांखे। असां सां गॾु नुमाइश मौजूदु आहे पाकिस्तान पीपल पार्टी जो अॻूणो MNA बाबू गुलाम सिंह मेमण। साईं तव्हां ॿुधायो त हीअ जेका नुमाइश आहे इनखे तव्हां कीअं था ॾिसो ऐं जेको जाम फ़िरोज़ जो कमु कयो आहे उन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? बुनियादी तरह माण्हू जेके आहिनि त सदियुनि में दुनिया में ईंदा बि आहिनि ऐं पोइ रहलत बि करे वेंदा आहिनि
पोइ शाह साहिब जीअं चयो की उहो के माण्हू मंझि अचे भूभार जी, उहे के सदी में कुझु चङा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके सदी में गॾु ते पंहिंजो पोयां असरु छॾे वेंदा आहिनि, पंहिंजी सुञाणप छॾे वेंदा आहिनि, पंहिंजूं पार्टियूं छॾे वेंदा आहिनि, पंहिंजा वास्ता छॾे वेंदा आहिनि। त हाणे हीउ जेको सिलसिलो हुन शुरू कयो आहे, उहो सिलसिलो हुनजो इहो आहे त असांजो क़ाइद, असांजो रहबर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जूं सॼी हयात जूं तस्वीरूं, जंहिंमें हू पाण तंजण में आहे, वरी हुनजो औलाद तंजण में आहे, वरी उहे शहीद थी विया आहिनि, उहे असां वटि कोन्हे। ऐं उन हवाले सां पाण खे वधीक बहितर थो सम्झां त जंहिं ॾींहंनि में जिन ज़माने जूं ई तस्वीरूं आहिनि, उन ज़माने में असां बाक़ाइदे ज़िले में सेकंड पोज़ीशन हूंदी हिनजे अधे जे हवाले सां, ऐं जनरल सेक्रेटरी हुउसि 72 खां वठी 89 ताईं, पोइ त MNA बि थियुसि। त उन हवाले सां मूं सॼा इहे रंग, इहे जेके वास्ता ऐं वेझा ॾिठा आहिनि। मूं वटि पंहिंजी ज़ाती तस्वीरूं आहिनि जंहिंमें भुट्टे साहिबु असांजे इलाही वेझो आहे, वेझो फ़ोटो आहिनि। अहिड़े क़िस्म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, उन सां बि फ़ोटा आहिनि, ऐं उहे मुनासिबु कोन्हनि हिते आणनि, पर मतिलबु ॻाल्हि जो त असांजा पुराणा वास्ता आहिनि। रही साहिबु आगा साहिब जी, आगा साहिब खे आऊं जेको आहे सो 74-75 खां वठी सुञाणा थो। ऐं हिन जो कमु ई इहो आहे त फ़ोटा कढणु, ऐं हीअ बुनियादी तरह वरी लालच कोन रखंदो आहे, मिलिया त मिलिया, न त ठहियो। ऐं सॼो ॾींहुं जेको आहे सो इन कोशिश में हूंदो आहे, ऐं फ़ोटा कढां, फ़ोटानि जो दुकान बि हुनजो आहे। ऐं हीउ पुराणो माण्हू आहे, ऐं हीउ वीचारो हींअर मूंखे कुझु कमज़ोर ऐं वॾी उमिरि जो थी वियो आहे, ऐं उन हवाले सां असांखे घुरिजे त असां हिन खे भले न सुञाणूं, हिननि जे सर्विस खे भले असां पसंदि न करियूं या हुनखे पैट्रोनाइज़ न करियूं, पर असां जिन जेके शिकलियूं खणी आया आहियूं, जेको फ़ोटू खणी आयो आहे, जेके वास्ते वारा माण्हू असांखे हिते हिन देवाल ते लॻा पिया आहिनि, उहे खणियो, उन जे हवाले सां असांखे हुनजी इज़त करणु घुरिजे। असांखे घुरिजे त डिप्टी कमिश्नर साहिबु स्कूलुनि वारे ईडियो वग़ैरह चए त छा नौजवान छोकिरा छोकिरियूं इहे अची ॾिसनि त इन्हनि जे लाइ मुस्तक़बिल हिकिड़ो हमवार थिए। ऐं इहो चाहींदुसि त वॾे पैमाने ते हिन जी पज़ीराई थियणु खपे, ऐं इन हवाले सां असांजी हिकिड़ी सुञाणप आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सिंधी सुञाणप आहे। असां DM सैयद ॿिया बि जेके आहिनि उनजो उहे बि असांजी सुञाणप आहिनि, पर हिन हवाले सां त हीउ जेको आहे सो 22 साल जेको आहे सदर, वज़ीर अज़म ऐं फांसी घाट ताईं पहुतो, ऐं उन खां पोइ उनजो जेका धीउ आहे उहो सालनि जा साल जेका आहे स जदोजहद कई, 2 दफ़ा प्राइम मिनिस्टर थी। हीअ सभु जेका आहे फ़ोटू वग़ैरह आहिनि उहे उन्हनि जा आहिनि, ऐं असीं त हिकिड़ा पितकड़ा उन जा साथी आहियूं, उन्हनि जा वास्ते वारा आहियूं, ऐं उन जा पोइ लॻ आहियूं, जेके अॼु ताईं आहियूं ऐं कंटिन्यू कंदासीं। तव्हां ॿुधायो त PP सरकार हिन जी जेके फ़ोटू आहिनि उनखे महफ़ूज़ छो कोन कयो आहे? हिन वटि हिकिड़ी इंफॉर्मेशन आहे डिपार्टमेंट पीपल्स पार्टी वटि, उन में कुझु फ़ोटो उन वटि आहिनि, पर इहे वॾे पैमाने ते जेके आहिनि उहा हुनजी पज़ीराई कान थी आहे। अलबत्त जेको इंफॉर्मेशन आहे सेक्रेटरी सिंध जो, उन वटि इहे फ़ोटू इलाही हूंदा मुंहिंजे ख़्याल में, ऐं हिन खे वधीक पज़ीराई करणु खपे। हिन खे जेको आहे सो हिकिड़ी डिपार्टमेंट ठाहिणु घुरिजे जंहिंमें हेरिटेज तरह त अॻियां हली जेको नस्ल नओं अचे उनखे बि ख़बर पए। छो जो अॼु आउं वेठो अव्हां वटि वेठो आहियां त आउं 77 में जॾहिं जनरल सेक्रेटरी हुउसि तॾहिं जेको आहे सो असांजो मौजूदा जनरल सेक्रेटरी तंजण में हो, अॼु उहो असांजो जनरल सेक्रेटरी आहे। त हाणे इन खां पोइ ॿियो जेका पौध बि ईंदी त उन्हनि वटि हीअ जेका हिननि खे पज़ीराई करण लाइ हिनखे इहा ॻाल्हि वधाइणु घुरिजे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ख़ानदान सां लॻापियल फ़ोटोग्राफर आगा फ़िरोज़ जी हीअ तस्वीर नुमाइश हितां जे माण्हुनि जे लाइ तवजह जो मर्कज़ बणण लाइ ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त हिन तस्वीरुनि खे महफ़ूज़ कयो वञे ऐं कंहिं म्यूज़ियम में लॻायो वञे त जीअं हितां जा माण्हू इहे तस्वीरूं ॾिसी सघनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।